क़ौम गुज़िरियल 4 वरियनि में ॾुखियो दौर ॾिठो। कुझु किरदारनि हलंदड़ पाकिस्तान खे ठप करे छॾियो। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ चयो आहे त असांजे दौर में तरक़ी उरूज ते हुई। मुल्क में इक़्तिसादी तरक़ी थी रही आहे। कुझु माण्हुनि पाकिस्तान जी ख़ुशहाली खे नुक़सानु पहुचायो। करंसी ग़ैर मुस्तहकम थींदी त हर शइ ग़ैर मुस्तहकम थी वेंदी। पीटीआई जे बानी तौहीन इलेक्शन कमीशन की कार्रवाई ऐं जेल ट्रायल के लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत, इलेक्शन कमीशन ऐं अडियाला जेल जे सुप्रींटेंडेंट के धुर बणाए वियो। जेल ट्रायल करण जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई ओपन ऐं साफ़ शफ़ाफ़ ट्रायल करण की इस्तदा कई वई। नर्सिंग ऐं पुलिस जे मुक़दस पेशनि जे तक़स जो ख़्यालु नाहे रखियो वियो। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ इस्लामाबाद में अॻूणे इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस जे 7 सालियानी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त पुलिस मुल्क में अमन अमान लाइ घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। नौकरीअ जी कहिड़ी बि नौयत हुजे, फ़र्ज़ निभाईंदे कमु करणो आहे। मुल्क में अमन लाइ सियासी पार्टियुनि खे गॾिजी क़ानून साज़ी करणु घुरिजे। घण मुल्की पंजी फ़ौजी मश्क फजरुल मश्क की पुॼाणी वारी तक़रीब पाकिस्तान, बहरीन, इराक ऐं कुवैत जे फ़ौजियुनि मश्कनि में हिसो वरितो। ISPR मौसिफ़ स्पेशल फोर्सिस जे दस्तनि आख़िरी ॾियारे पेशवाराणी महारत जो शानदार मुज़ाहिरो कयो। मश्कनि जो मक़सदु ॿाहिरि मुल्कनि विच में अस्करी राब्तनि खे वधीक गति ॾियणु आहे। आईन ऐं कानून जी ॻाल्हि कंदड़नि ते दहशतगर्दीअ जा केस आहिनि। ॿियनि खे चोर कोठींदड़ 190 मिलियन पाउंड जो धाड़ो हयो। नून लीग अॻवाननि जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। मरियम औरंगज़ेब चयो आहे त हिननि 60 अरब रुपयनि जो धाड़ो हयो ऐं पुछनि था मुल्की मईशत कीअं तबाह थी ऐं बिजली छो महांगी थी। असां ते ही दहशतगर्दीअ जा केस ठाहींदा रहिया ऐं पाण 9 मई ते रियासत ते हमिलो कयो। जावेद लतीफ़ चयो आहे त मुल्क में अॼु बिटो मयार आहे। आईन ऐं कानून जी ॻाल्हि कंदड़नि ते दहशतगर्दी जा केस आहिनि। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद ऐं संदसि भाइटे राशिद शफ़ीक जी बुरी ज़मानत में 4 जनवरी ताईं बाद दहशतगर्दी तोड़ रावलपिंडी जी अदालत पारां केसनि जो मुकमल रिकॉर्ड पेश न करण ते प्रोसिक्यूटर ते कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधरु ते रिकॉर्ड पेश करण जो हुकुम। शेख रशीद नव में वाक़िअनि खां लातालुकी ज़ाहिर कंदे चयो आहे त हू 8 खां 16 मई ताईं हिते हुयो ई कोन। अमेरिका गज़ा में जंगबंदीअ वारो ठहराव वीटो करे छॾियो। गॾियल क़ौम जे सलामती काउंसिल जो ख़ासि इजलास। 13 मेंबरनि ठहराव जे हक़ में वोट नो। अमेरिका जी मुखालफ़त। बरतानिया वोटिंग दौरान गैर हाज़िर रहियो। ठहराव गॾियल अरब अमारात पेश कयो। सलामती काउंसिल जे ठहराव में फौरी जंगबंदीअ जो मुतालबो कयो वियो हो। कराची जे इलाइक़े कोरंगी 4 नंबर में नौजवान जो गोली लॻल लाश। केस एतराज ड्राइवर सां हथाए लाश जी 24 वरियें जे मोहम्मद इब्राहिम जे नाले सां सुञाणप मड़ अस्पताल मुंतक़िल। शहदादकोट भरिसां ज़मीन जे मामले तां परिणियल औरत क़त्ल। ॻोठ अली दोस्त मक्सी में 25 वरनि जी समीना मक्सी खे गोलियुनि जो खाज बणाए वियो। पुलिस मूजिबि औरत खे 4 जरेब ज़मीन ते हलंदड़ तकरार तां क़त्ल कयो वियो आहे। पींगरियो लॻ ॻोठ उस्मान चांडियो में परिणियल औरत जो फाव ॾिनल लाश। पासन जे ॻोठाणनि जी इतला ते पहुतल पुलिस खे पोस्टमार्टम कराइण ताईं लाश ॾियण खां इनकार। सवी चांडियो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हुजण करे फाव खाई आपघात कयो आहे। वारसनि जो मौक़िफ़ आहे। ऐं डेहरकी में बाईपास ते स्कूल जी वेन कल्टी। 15 खां वधीक ॿार ज़ख़्मी। सूफ़ी रहमतुल्ला ऐं नओं कोट खां ख़ानगी स्कूल जी वेन ॿार खणी वञी रही हुई त कल्टी थी पई। शहरनि ॿारनि खे तकड़ी तिबी इमदाद लाइ मोटरसाइकिलुनि ऐं रिक्शाउनि ते खणाए अस्पताल पहुचायो।